अस्सलाम वालेकुम। फ़कीर सिकंदर अली तव्हांजे आॾो हाज़िर आहियां। दोस्तो हिन महिल उस्ताद ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तो अॼुकल्ह जा उस्ताद जेकॾहिं का पार्टी कनि था, को वलीमो कनि था, को ख़ुशीअ जो पंहिंजो को ॾींहुं मल्हाइनि था, त उन्हीअ में पंहिंजनि शागिर्दनि खे बि सॾु ॾियनि था। अॻु में ईअं न हुयो दोस्तो, अॻु में ईअं न हुयो। वॾे माण्हूअ खे सॾु सलो ॾिबो हुयो, वॾे माण्हू खे दावत ॾिबी हुई, नंढनि ॿारनि खे दावतूं न ॾिबियूं हुयूं। मगर ही उस्ताद जेके अॼुकल्ह वारा आहिनि, शऊर हूंदे बि बेशऊर आहिनि। इहो ॻाल्हि नथा सोचनि त नंढो ॿारु आहे, उन अञा ज़िम्मेवारियूं न संभालियूं आहिनि, उन शादी न कई आहे, उन खे का नौकरी न मिली आहे, अञा हू पढ़े पियो थो, जेको अञा पंहिंजे माउ पीउ खां ख़र्चु वठे पियो थो। उन जे हूंदे उन मासूम उन नौजवान खे, पढ़ंदड़ नौजवान खे, शागिर्द नौजवान खे उन जो वलीमे जो या माना का शादीअ जो या विहांव जो उन खे सॾु पार्टीअ जो ॾियनि था, उन खे कार्ड ॾियनि था। उन खे जीअं माना त जीअं उहो अचे, सिर्फ़ु इहा तमा ऐं लालच आहे, न त उहो ॿार इन में उहा सलाहियती कोन्हे उहो कीअं उहा सॾु भत भरे सघे। हक़ीक़त में वॾा उहे सॾु भत भरींदा आहिनि, मगर हुनजो उहो छोकिरो माना अची पंहिंजे पीउ माउ खे तंग कंदो, चवंदो मूंखे पैसा ॾियो त मां उस्ताद जो सॾु भरियां। ऐं उहे पीउ माउ बि माना छा कनि, जेकॾहिं ॿार जो चयो न वठंदा, छा ख़बर हालात कहिड़ा थियनि, हालात कहिड़ा जनम वठनि। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि वरी ॿुधाईंदो हलां त हिकिड़े दोस्त जो ॿ छोकिरा पढ़िया, हिकिड़ो 9 पढ़े पियो, हिकिड़ो 10 मां फारिग थी चुको हुयो। त हिकिड़े उस्ताद उन मूंखे कंहिं दोस्त ॿुधायो त हुन उस्ताद खे इहा बि ख़बर न हुई त हो छोकिरो कंहिंजो पुटु आहे, हो छोकिरो कंहिंजो पुटु आहे। हालांकि ॿई साॻे माना उन फर्द उन हरमाह जा पुट हुया, हुनखे बि कार्ड ॾिनो हुयो, ॿिए खे बि कार्ड ॾिनो हुयो। सॾु हिकिड़े घर जा ॿई फर्द 2 कार्ड ॾिना हुया। यानी एतिरी बि ॼाण कोन्हे त हू कंहिंजो पुटु आहे, हू कंहिंजो पुटु आहे, कहिड़े घर जो असां तालुक़ु रखे थो, केरु आहिनि, इहा सिस्टम जो ख़बर कोन्हे। मिली पैसे कमाइण लाइ पार्टी करे उन्हनि माण्हुनि खां, मासूम ॿाचनि खां कीअं पैसा कढूं। जेकॾहिं ॿिया माण्हू न अचनि त हिननि मासूमनि शागिर्दनि खां त पैसा कढूं। ओड़े लेवल सां ॼण चओ त सभिनी मास्तरनि खे, सभिनी उस्तादनि खे ॼण न ॾियनि था। अहिड़ी कैफ़ियतूं, अहिड़ो ज़मानो अची वियो आहे, अहिड़ो सिस्टम थी पियो आहे जो हर को चए थो त रॻी पैसो अचे, कहिड़े बि लेवल सां ॿिए जे खीसे मां निकिरी मूं ताईं पहुचे। तंहिं करे इन्हनि उस्तादनि खे आउं तंबीह कंदुसि, अञा वधीक तंबीह अफ़सोस सां मां कंदुसि त तव्हां उस्ताद कीअं सॾिबो जो मासूम ॿारनि ते, जिन अञा ज़िम्मेवारियूं न क़बूलियूं आहिनि, जिन अञा पंहिंजियूं शादियूं न कयूं आहिनि, जिन अञा जेके उथण वेहण जा न थिया आहिनि, जिन अञा को कारोबार न शुरू कयो आहे, उन्हनि खे तव्हां कहिड़े लेवल सां दावतूं ॾियो था, उन्हनि खे कहिड़े लेवल सां पार्टियुनि जूं दावतूं ॾियो था। शर्म अचणु घुरिजे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम।